जी दोस्तों असांखे लिखी मोकिलियो नड़ साहब लिखनि था अड़े को हुनखे चए त पोपटनि जे नाज़ुक परड़नि जहिड़ा बेचया ऐं बेसम्झ पहिरीं वास्ते ख़ुदा जे पंहिंजे जोबनि जे छोलियुनि में कमी कर ऐं कुझु टहक उॾारूं बि क़ाबू में रख। हिते हर को माण्हू ज़ख़्मनि जे खूह में बुॾल आहे। मां मञा थो ही मस्त वही हुन जे मदहोश मस्तियुनि जी आहे, पर पोइ बि कुझु होश जूं हदूं संभालणु न विसारे। हुनखे चओ त आदीअ जो आरस न भञे ऐं चंड खे चरियो न कर। हुनखे चओ अजायो पोपटनि खे पागल न कर। असां रोल माण्हू त अॻे ई मोहबत जा रूपोश मुजरिम बणियल आहियूं। असां ते प्यार जा पहरा लॻियल आहिनि। असां त पहिरीं हवाउनि सां हम बिस्तरी जा इल्ज़ाम मुड़ियल आहिनि। वरी बि तुंहिंजे पेरनि जे निशाननि खे चुमियूं ॾींदे अगरि कंहिं ॾिसी वरितो त उहा ख़ता हाणे ख़ुदा बि माफ़ु न कंदो। ख़ुदारा काहिलनि ते का कहल कर, सफ़ा दीन खां बेदीन करे काफ़र न कर। बहाने तो वट लिया केर पाईंदो।